इहो त आम तौर ते थींदो आहे त जीअं जीअं ॻोरारी औरतुनि जे ॿार ॼणण जा ॾींहं वेझा ईंदा वेंदा आहिनि तीअं तीअं उहे रत जी खोट जो शिकार बणिबियूं वेंदियूं आहिनि। जॾहिं त थोरो वक़्तु अॻु ईअं न थींदो हो, छो त अॻु ऐं हाणे वारी खुराक में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। माइरुनि जे लाइ रत जी खोट जो मसइलो ॿिन्ही औरत तोड़े ॿार लाइ बि नुक़सानकार हूंदो आहे, जंहिंखे ख़तमु करण लाइ डॉक्टर ॻोरारी औरतुनि खे आयरन सप्लीमेंट्स जो इस्तेमालु कराईंदा आहिनि, पर दवाउनि जा नाकारी असर मादे जी तकलीफ़ में वाध्य करण समेत सिहत लाइ फ़ाइदेमंद खाधे पीते खां बि परे कंदा आहिनि, जेको माउ तोड़े ॿार जी सिहत लाइ फ़ाइदेमंद अमल नाहे हूंदो। पर कुझु अहिड़ियूं घरेलू शयूं बि आहिनि जंहिंजा शरबत ॻोरारी औरतुनि जे केमिकल वारी दवाउनि ऐं आयरन सप्लीमेंट्स जे इस्तेमाल खां बग़ैर बि रत वधाए उन्हनि तोड़े उन्हनि जे ॿार खे सिहतमंद कनि था। सूफ़ जो शुमार अहिड़े मेवनि में थींदो आहे जिन में आयरन जो झझो मिक़दार हुजे थो। उमीदवारीअ दौरान सूफ़ खाइण सां ॻोरारी औरतुनि खे सीने में साड़े ऐं वज़नी हुजण जी शिकायत थींदी आहे, तंहिं करे उन्हनि खे घुर्जे त रोज़ सुबुह जो नेराने सूफ़ जे जूस जो हिकु गिलास थोरो कारो लूणु मिलाए पीअनि त उन्हनि जी सिहत ते तमामु बहितरीन ऐं तकड़ा असर पवंदा, जॾहिं त उन्हनि जे मादे ते बि बोझ न पवंदो। चकुंदर खे बि रत जे लाइ बहितरीन सब्ज़ी सम्झियो वेंदो आहे। जेकॾहिं ॻोरारियूं औरतूं चकुंदर जे जूस में थोरो कारो लूणु ऐं कुझु फुड़ा लीमे जा विझी रोज़ हिकु गिलास पीअनि त न रुगो इहो उन्हनि लाइ वणंदड़ पर रत जी खोट ख़तमु थियण जो बहितरीन सबबु बणिबो। न रुगो एतिरो, पर इन सां विटामिन सी समेत ॿिया पिण केतिरा ई फ़ाइदा बि मिलंदा आहिनि। टमाटा खाधनि में ज़ाइको वधाइण जे लाइ इस्तेमाल कया वेंदा आहिनि, पर उहे बि रत वधाइण जो बहितरीन ज़रियो हुजनि था। जेकॾहिं कंहिं बि औरत खे बुकियुनि जा के बि मसइला न आहिनि त उन्हनि खे टमाटनि जो जूस बि पीअणु घुर्जे, इहो बि उन्हनि लाइ फ़ाइदेमंद साबित थिए थो। ॻाढ़ी गजर बि अखियुनि जी रोशनी ऐं रत वधाइण जो बहितरीन सबबु बणिबी आहे। मुख़्तलिफ़ खाधनि सां गॾु जेकॾहिं गजर खाइजे या उन जो जूस ठाहे पीजे त ॻोरारी औरतुनि में रत जी खोट जा मसइला हल करे सघजनि था। इन खां सवाइ पालक ऐं फूदनो बि तकड़ी रत वधाइण लाइ तमामु बहितरीन नुस्ख़ो सम्झा वेंदा आहिनि। ॿिन्ही खे पीए उन्हनि में थोरो कारो लूणु विझी पीअण सां रत जी खोट जा मसइला तमामु जल्दी हल करे सघजनि था। इन शरबत पीअण सां रत जी खोट तकड़े ख़तमु थी वेंदी आहे, पर पीअण में इहो ॿियनि शरबतनि जी भेट में थोरो अणवणंदड़ थी सघे थो। जॾहिं त आलू बुखारनि या ख़ुश्क खोबानीअ जो जूस बि रत वधाइण लाइ तमामु बहितरीन साबित थींदो आहे। उन लाइ उन्हनि जा 5-6 दाणा पाणीअ जे गिलास में पुसाए सॼी राति रखी छॾियो। सुबुह जो कखड़ियूं कढी उन्हनि जो पाणी पी छॾियो। ज़ाइके जे लाइ उन्हनि में थोरी माखी बि मिलाए सघिजे थी। इहो शरबत बि रत वधाइण वारे अमल में तेज़ी आणींदो आहे।